बिड़शा मां ख़बर ॾींदा हलो त बिड़शा जी नगरी मां भेटाई सादात पीर ऑफ बिड़शा एडवोकेट सैयद गदा हुसैन शाह लतीफ़ी भेटाई जे रागई फ़कीरनि लतीफ़ी फुकरा जमायत सां गॾु बबुरलो धरणे में शिरकत लाइ रवाना, जंहिं में रागई फ़कीर मोहम्मद इस्माइल मीरजत मंठार फ़कीर वरियाम फ़कीर ख़ासकेली मोमिन चांडियो समेत ॿिया शामिल। सिंधु ते दाड़ो नामंजूर, केनाल समूरा नामंजूर जी सख़्त नारेबाज़ी कई वई। इन हवाले सां भेटाई सादात एडवोकेट सैयद गदा हुसैन शाह लतीफ़ी चयो आहे त सिंधु दरिया मां 6 नवां केनाल कढण ख़िलाफ़ सॼी सिंध सरापा एहतिजाज बणिजी चुकी आहे। पंजाब हुकूमत सिंध सां माटेली माउ वारो सलूक बरक़रार रखियो अचे। हिन चयो त पंजाब ख़ाली खोखलो इलाइक़ो आहे जेको सिंध मां बिजली, गैस, कोयलो, खुराक समेत हर शइ खणी इस्तेमाल करे थो ऐं सिंध जा माण्हू सभु कुझु हूंदे बि हर शइ खां महरूम आहिनि। वकला बिरादरी जे कयल जदोजहद खे सुर्ख सलाम पेश कयूं था। हिन चयो त वफ़ाक हुकूमत खे पंहिंजा गोॾा खोइणा पवंदा। केनाल कढण वारे मंसूबे खे रद्द करे नोटिफिकेशन जारी करे, ॿी सूरत में दमादम मस्त कलंदर थींदो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।